भूं पेरे मुंह साभूं मथे सजणी धिंग लटबा धूड़ में उभे ॾिठासूं ॾींहं मिड़ई ॾूं उथी लोच लतीफ़ जे। सो हाणे आख़िर में सचलत मर्कज़ जे रूरवां सिंधी ॿोली जे नाले वारे लेखक मुहक़िक़ लतीफ़ शनास डॉक्टर बशीर अहमद शाद खे गुज़ारिश कंदुसि अचे ऐं वोट ऑफ थैंक्स चवे। डॉक्टर बशीर अहमद शाद। मथे हेठि वेठल ॿई क़ाबिल एतिराम हस्ती, सभ खां अवल तव्हां दोस्तनि जो दिलि जे गहराई सां शुक्रगुज़ार आहियां जो अवां पंहिंजे वक़्त मां पूरा 3 कलाक कढिया आहिनि। 7 बजे असां शुरू थियो आहे, 9:45 थिया आहिनि ऐं अवां सब्र सां ऐं एतिराम सां बि ॿुधो आहे। हक़ीक़त में ॾिठो वञे त जीअं दोस्तनि जो त थोरा बि थालीअ में भला इहो बिल्कुलु आहे त थोरा माण्हू हुजनि, ॿुधण वारा हुजनि, सम्झण वारा हुजनि, उहे बहितर आहिनि बनिस्बत हिन जे जो तमामु घणा माण्हू हुजनि ऐं सम्झण ॿुधण वारो कोई कोन हुजे। मां मुबारकबाद पेश कयां थो असांजे उन्हनि साईं जे फर्ज़ंदनि खे जन वाक़ई उन मिड़ी चूंडे जी सांढ कई ऐं उहो अहिड़े हथ में ॾिनो जेको हर लिहाज़ खां इन जे क़ाबिल आहे जो उनखे क़दुरु हो त इन में अंदरि कहिड़ी शइ आहे। ऐं मोहम्मद अली पठान साहिबु पिणु मुबारकबाद जो मुस्तक आहे जंहिं उन जी छंड छाण करे हुन जी दिली ख़्वाहिशात जे कर इहो असांजे साईंअ जो समूरो मवादु छपिजी पधिरो थिए ऐं सही माना में संदुन उन लिखण जो हक़ु अदा थिए। मां शुक्रगुज़ार आहियां असांजे नंगरचंद साहिब जे अंदाज़ सां महिनत कई आहे, जंहिं तर्जुमो जेको आहे मां त ईअं चवां त तबाज़ात खां तर्जुमो वधीक ॾुखियो आहे, छो तर्जुमे माण्हू खे उहे शयूं ऐं ख़ासि तौर जॾहिं वरी उर्दूअ में जेका शइ मुरवजी कान्हे का, जंहिंजी कंहिंखे ख़बर ई कान्हे का उर्दूदान खे, उन जे लाइ जीअं साईं पाण ई मिसाल ॿुधायो त यानी हुनखे गोबे जी ख़बर कोन्हे, हर जी ख़बर कोन्हे, केतिरनि शयुनि जी ख़बर कोन्हे का, त उन सां इंसाफ़ु करणु तमामु ॾुखियो आहे। लिहाज़ा साईं खे जसो हुजे, लाज़मी तौर ते साईं वॾी काविश ऐं कोशिशि कई आहे। मां पहिरियों दफ़ो इहा ई जेका कहाणी आहे मंछूरा वारी, इहा चवां त मां पाण कहाणीकार कोन आहियां, 8-10-12 कहाणियूं लिखियूं आहियां। सो किताबु जेको असांजो हुयो जीवन पीड़ा प्यार, उहो असांजे लाड़काणे कहाणीकारनि जे शाहकार कहाणी ते मुश्तमिल हो। उन लाइ केतिरी असां स्ट्रगल कईसीं। साईं जी वफ़ात थी चुकी, असां मोहम्मद अली साहिबु चयो त हिकिड़ी कहाणी मां तव्हांखे ॼाण थो जेका शाहकार कहाणी आहे, उहा जॾहिं पढ़ीसीं त वाक़ई तमामु घणी ख़ुशी थी त क्या बात मंशूर ॿुधी वियो जेको त साईंअ जंहिं अंदाज़ सां उन जी मंज़रकशी कई आहे त सचपच पढ़ंदड़ जे अखियुनि में ॻोढ़ा अची वञनि। ऐं काश ही किताबु मां पढ़ी सघां, मूंसां थोरो नज़र जो मसइलो आहे अॼुकल्ह, हिन में अखर बि सन्हा, तंहिं करे पढ़ां त मां कुझु कहाणियुनि जे मुतालिक़ पंहिंजो रायो ॾेई सघां हा। पर मुंहिंजो इहो पक आहे मूंखे त मतिलबु समूरियूं कहाणियूं मयारी आहिनि ऐं हर शख़्स कहाणी आहे ऐं असां मां हर हिकु जेको आहे उन सां मामला मसइला आहिनि, पर उन्हनि खे उजागर करणु, उनखे कलम जे नोक ते आणणु ऐं इन अंदाज़ सां आणण जो पढ़ंदड़ मुतासिर थिए, ईअं न भाए त मां पंहिंजो को वक़्तु ज़ाया कयो। त हीअ असांजे रोशन साहिब जो जेकी हीअ महिनत हुई उहा हर लिहाज़ खां क़ाबिल क़दुरु हुई ऐं काश साईं जा जेके हुया अलाह ताला घुराए वरितुसि पाण ॾे, अदरवाइज़ जेकॾहिं हिन दौर में हुजे हा त उनजो शुमारु तमामु क़दावर कहाणीकारनि में थिए हा, बल्कि आहे, मां चवंदुमि आहे बिल्कुलु। साईं जे तर्जुमे जो त जवाबु न आहे। साईं इहो हिकिड़ो ई जेको इहा कहाणी मां थोरो हिनखे ॾिठमि त मूंखे ॾाढो मयार नज़र आयो। मां बि कुझु कहाणियूं लिखियमि ऐं उन तर्जुमे जी कोशिशि कयमि, पर उन में वाक़ई आहे त उहो मज़ो, उहा जेका शइ आहे उनखे एज़ इट इज़ नथो पेश करे सघिजे ऐं ॾाढो ॾुखियाई सां। ऐं साईं जीअं चयो त मां मुख़्तलिफ़ डायरेक्टियूं ॾिठमि, पंहिंजो डिक्शनरियूं ॾिठमि, हे कयमि,
लाज़मी तौर ते तर्जुमे ॿी ॿोली में तर्जुमे करण वक़्तु इहे सभु शयूं वरी काविश करणी थी पए, डिक्शनरियूं कोट करणी थियूं पवनि, मुलाक़ातियूं करणी थियूं पवनि, माण्हुनि खां पुछणो थो पए। सो ॿाहिरि कैफ़ इहो सिलसिलो जारी आहे। आख़िर में अवां दोस्तनि जो वरी हिकु दफ़ो दिलि जे मुनाइम सां शुक्रगुज़ार आहियां। पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी